परचम पाकिस्तान का, उड़े ऊंचा अपना परचम पाकिस्तान का। नाजरीन, अवामी न्यूज़ में खबरें जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खिपरो में खबर ॾींदा हलूं त खिपरो में रोशन तारा हाई स्कूल खिपरो में जश्न आज़ादी के मौके ते स्कूल में एक पुरवकार तकरीब थी गुजरी है, जंहिंमें रोशन तारा हाई स्कूल खिपरो के उस्तादन शिरकत कई है। जश्न आज़ादी के मौके ते रोशन तारा हाई स्कूल खिपरो के हेडमास्टर सर सुरेश कुमार खत्री, अली नवाज राजड़, जफर हिंगोरजो, इमानुएल, इम्तियाज शाह, राजेश कुमार, इम्तियाज कुंभर, नसीर लिगारी समेत उस्तादन जश्न आज़ादी जो केक काटे पाकिस्तान से मोहब्बत जो इज़हार किया। इन मौके ते उस्तादन मीडिया से ॻाल्हाईंदे चयो आहे त 14 अगस्त असांजो हिकिड़ो क़ौमी ॾींहुं आहे। आज़ादी जेका आहे उहा हमेशह रत जो अतियो घुरंदी आहे। असां बहैसियत हुर जमायत, असांजी जमायत हिन मुल्क जे लाइ हिकिड़ो रत जी कुर्बानी ॾिनी आहे। असांजो हीरो साईं सूर्य बादशाह जिन हिन रत जी पंहिंजी आज़ादी जे लाइ पंहिंजी जान जो नज़रानो पेश कयो। असां सभिनी अहले वतन के जश्न आज़ादी मुबारक ॾियूं था। अहले वतन के जश्न आज़ादी खोड़ सारी मुबारकबाद पंहिंजे तरफ़ां पंहिंजे रोशन तारा स्कूल के तरफ़ां खोड़ सारी मुबारकबाद पेश करियां थो। असां जेको आहे सो माना कोविड जे हुअण जे करे असां उस्तादनि जेको आहे गॾिजी करे हिकिड़ो हिते पाकिस्तान जी आज़ादी जो ॾींहुं सेलिब्रेट कयो आहे। ऐं आज़ादी जो ॾींहुं जेको आहे सो उहे ज़िंदा क़ौमूं मल्हाईंदियूं आहिनि। आज़ादी जो ॾींहुं मल्हाइण जो मक़सदु आहे त असांखे जेको आहे सो माज़ी मजा जेको आहे सबक़ु हासिलु करे त असांखे पाकिस्तान कीअं असां हासिलु कयो आहे। ऐं उन ॾींहं खे असां इन लाइ मल्हाईंदा आहियूं जीअं असां उहे ॾींहं त यादि ताज़ा करे सघूं कि असांखे तमामु सुठे नमूने सेलिब्रेट करणु खपे। पर असां कोविड-19 जेका आहे इहा हिकिड़ी वबा जेका पाकिस्तान में हली आहे, इन वबा जे करे जेका असां लिमिटेशन में जेको प्रोग्राम कयो आहे ऐं पंहिंजे टीचर्स खे सिर्फ़ु इनवाइट कयो हो त जीअं असां इहो 14 अगस्त जो ॾींहुं सुठे तरीक़े सां जेको आहे पंहिंजे स्टाफ सां गॾु सेलिब्रेट करे सघूं। ऐं जेका 14 अगस्त असां मल्हाईंदा आहियूं इन जो हिकिड़ो मक़सदु आहे त इन जो मक़सदु इहो आहे त ॾिसो असांखे आज़ादी त मिली वई, आज़ादी सां गॾु तालीम ज़रूरी आहे ॿारनि लाइ। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।